छा अव्हां बि हिन गर्मीअ में ऐं उस वारनि ॾींहंनि में हिक खां वधीक भेरा विञजंदा आहियो? जेकॾहिं ईअं आहे त इहो अमल अव्हां जी सिहत लाइ ख़तरो बणिजी सघे थो। सिहतमंद खल ते तेल जो तह ऐं सुठी बैक्टीरिया मौजूदु हूंदी आहे, पर विञजण वक़्तु साबुण जो इस्तेमालु उन तह खे ख़तम करे छॾींदो आहे। इहो ई सबबु आहे जो तिबी माहिर गर्मियुनि में बि हिकु भेरो विञजण जी सलाह ॾियनि था त जीअं खल मां सुठी बैक्टीरिया ख़तम न थी वञे। माहिरनि जो चवणु आहे त विञजण सां इंसान जी खल ख़ुश्क ऐं रुखी थी वेंदी आहे, जंहिं जे ज़रिए खल में बैक्टीरिया सवलाई सां दाख़िल थी सघनि था। ही बैक्टीरिया खल में इंफेक्शन जो सबबु बणिजी सघनि था ऐं इहो अमल जिस्म जी खल खे खोले छॾींदो आहे, जंहिंसां अव्हां केतिरनि ई वायरसनि जो शिकार थी सघो था। इहो ई सबबु आहे जो माहिर विञजण बैदि खल खे मॉइस्चराइज़ करण जी सलाह ॾींदा आहिनि। एंटीबॉडीज़ जी तयारी ऐं मुदाफ़ियती क़ुवत लाइ जिस्म खे सुठी बैक्टीरिया जी ज़रूरत पवंदी आहे। इहो ई सबबु आहे जो डॉक्टर ॿारनि लाइ रोज़ानो विञजण सेहतमंद करार नथा ॾियनि। वरी वरी विञजण सां इंसान जो मुदाफ़ियती निज़ाम ठीक नमूने कमु नाहे कंदो। माहिरनि मूजिबि हसास खल वारा माण्हू 5 मिंटनि खां वधीक न विञजनि। अहिड़नि माण्हुनि खे 1 मिंट खां वधीक शावर हेठां बि न बीहणु घुर्जे, छो त वधीक पाणी जो इस्तेमालु खल ऐं वारनि ॿिन्ही लाइ हानिकारु आहे।